بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محترم ناظرین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ محترم ناظرین اج اسان جے ہن نشست جو عنوان ہے جناب عبداللہ بن عبد المطلب جناب عبداللہ رسول خدا صلی اللہ علیہ وآلہ وسلم جا والد گرامی آہن اسان شیعہ جے تمام علماء ڪرام جے اجماع ہے تا جيڪي بھی حضور کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جا آباء و اجداد آهن جناب عبداللہ کان وٹھی حضرت آدم تائين جيڪي بھی آباء و اجداد آهن تمام جا تمام موحد مؤمن باللہ اللہ جے موڪليل کتابن رسولن ऐं तमाम अहकामात जा पाबंद हुया जनाब अब्दुल मुतलिब जा फर्ज़ंद आहिनि जनाब अब्दुल मुतलिब हिकु नज़र कयो हो त ख़ुदावंद मुतआल मूंखे अगरि 10 पुट अता करे इन्हनि पुटनि मंझां हिकु पुट आऊं क़ुर्बान कंदुमि छो इहो नज़र कयो हुई इन्ही जे करे जो ज़मज़म जो खूह लटिजी चुको हो ऐं जनाब अब्दुल मुतलिब चाहिनि पिया त उन खूह खे ॿीहर खोटनि ऐं खोटे करे उन्हनि खे इंसानियत जी ख़िदमत जे लाइ पेश कनि इन नज़र जे सिलसिले में ख़ुदावंद मुताल खेनि 10 पुट अता कया जनाब अब्दुल्ला सभिनी मां नंढा हुया ऐं बेहद हसीन ख़ूबसूरत ऐं तमामु जाज़बियत रखंदड़ हुया जनाब अब्दुल्लाह अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थिया त उन वक़्तु 10 पुट जनाब अब्दुल मुतलिब खे पूरा थिया त कुझु अरसे खां पोइ संदसि वालिद गिरामी पंहिंजनि सॼनि पुटनि खे गॾु करे खाने काबा में आया ऐं खाने काबा में अची करे दुआ घुरियूं ख़ुदाया मां जेको नज़र कयो हो अॼु उन नज़र खे पूरो करणु आयो आहियां ही मुंहिंजा 10 पुट आहिनि इन्हनि 10 पुटनि मंझां जेको तव्हांखे पसंदि अचे मां कुरो कयां थो ऐं उन कुरे जे नतीजे में जेको तव्हां पसंदि अचे तव्हां उन खे मुंतखिब कयो जीअं ई कुरो कयो त कुरो जनाब अब्दुल्लाह ते अची पियो ऐं उन खां पोइ हज़रत अब्दुल मुतलिब ख़ुदा जो शुक्र अदा कंदे जनाब अब्दुल्लाह खे अलॻि कयूं ऐं अलॻि करे ॿीहर हिकु दुआ घुरियूं ख़ुदाया हिकु तरफ़ अब्दुल्ला आहे ऐं ॿिए तरफ़ मां 100 ऊठ क़ुर्बान करणु चाहियां थो इन्हनि ॿिन्हिनि मंझां जेको अव्हांखे पसंदि हुजे अव्हीं उन जो इंतिखाब कयो ऐं ईअं करे हिकु दफ़े ॿीहर कुरो कयूं त कुरो 100 ऊठनि ते आयो त इन कुरे खां पोइ जनाब अब्दुल मुतलिब 100 ऊठ क़ुर्बान करे छॾिया ऐं उन ॾींहं खां इहो कानून तय थियो त अगरि को क़तल थी वञे त उनजो क़िसास जेको हूंदो आहे 100 ऊठ तय थियो अरबन में यानी हिकु इंसान जे बदिले में ख़ुदावंद मुताल 100 ऊठ खे बराबर करार ॾिनो आहे इहो क़िसास आहे जनाब अब्दुल मुतलिब तमामु बेहद हसीन हुया इन्ही खां पोइ हिकु ॿियो वाक़ियो तारीख़ में तमामु बहितरीन लफ़्ज़नि में लिखनि था त जनाब अब्दुल मुतलिब जो फर्ज़ंद जनाब अब्दुल्लाह जॾहिं हिकु जॻह तां गुज़रिया आहिनि उते हिकिड़ी औरत हुई फातिमा बिनते मुरह जे नाले सां उहा ख़ूबसूरत औरत जनाब अब्दुल्लाह खे ॾिसी करे चयईं ए उहो शख़्स जंहिं ते पंहिंजे पीउ 100 ऊठ क़ुर्बान कया छा तूं ई उहो आहीं त जनाब अब्दुल्लाह मुस्कुराए फरमाइनि था हा मां ई उहो आहियां जंहिं ते मुंहिंजे वालिद बुज़ुर्गवार 100 ऊठ क़ुर्बान करे छॾिया उन ते उन औरत चयो अगरि तूं मूंसां शादी करीं ऐं 100 ऊठ इन जे बदिले में तोखे अता कंदुमि त जनाब अब्दुल्लाह उन खे को जवाबु न ॾिनो ऐं उतां हलिया विया ऐं कुझु ई ॾींहंनि खां बाद जनाब आमना बिनते वहब सां शादी कयूं जनाब आमना बिनते वहब जेका रिश्ते में जनाब अब्दुल्लाह जो सौट थियनि छो जो अब्दुल मुतलिब अलैहिस्सलाम ऐं वहब पाण में ॿई भाइर हुया ऐं हज़रत हाशिम जा पुट हुया उन खां बाद जीअं ई कुझु ॾींहुं अरसो गुज़रियो उन शादी खां बाद बीबी आमना सलामुल्लाह अलैहा खे हमल थियो ऐं उन हमल में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में पैदा थिया जनाब अब्दुल्लाह
हिजरत खां 53 साल पहिरियां मके में शदीद बीमार थिया ऐं उन बीमारी जे सबबि उन्हनि जी वफ़ात थी। वफ़ात जे महिल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा शिक में मादर में हुया। जनाब अब्दुल्ला जी विलादत खां जेका टाइम हुयुसि ऐं वफ़ात जे टाइम ताईं तारीख़दान 25 साल उमिरि लिखनि था त 25 साल जी जवानी में संदसि वफ़ात थी आहे ऐं वफ़ात महिल पैगंबर इस्लाम शिक में मादर में हुया। अहिड़े ई नमूने पैगंबर इस्लाम जे पैदा थियण खां पोइ उन्हनि जी जेका परवरिश जी ज़िम्मेदारी उन्हनि जे ॾाॾे सदस्य जनाब अब्दुल मुतलब खईं ऐं बाद में इहा ज़िम्मेवारी जनाब चाचे अबू तालिब अलैहिस्सलाम जे कुलनि ते आई। इंशाअल्लाह रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आबा व अजदाद जे मुतालिक़ हिकु ॿीहर के नए नशित सां गॾु प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।